टंडियालयार में आबादगारनि शुगर मिल माफ़िया पारां वक़्त सिर मिलूं न हलाइण समेत आबादगारनि जे मुख़्तलिफ़ मसइलनि ते तहरीक हलाइण जो ऐलान करे छॾियो आहे। सिंध आबादगार रिसर्च काउंसिल पारां कोठायल इजलास में वॾे अंग में आबादगारनि शिरकत कई। उन मौक़े ते आबादगारनि जो चवणो हो त इन में असां गॾियल तौर ते फ़ैसिला कया आहिनि त हिकिड़ी कमेटी ठहंदी जेका न फ़क़्ति कैन कमिश्नर सां मिलंदी पर पासमा मिल्स इंतज़ामिया सां मिलंदी ऐं उन खां पोइ जेकॾहिं का मिल नथी हले त उन जे लाइ असीं हिकिड़ी प्रोएक्टिव अप्रोच करे असां हिकिड़ी पिटिशन्स बि हाई कोर्ट में फाइल कंदासीं। अॼु जेको हिते सार्क जी जेका मीटिंग थी उन में जेके मिलूं न हलण ऐं रेट फिक्स न थियण सिंध गवर्नमेंट जेके रेट आहिनि उहे 2 महीना अॻे इशू करनि हा। उन सिलसिले में जेका असां हिते मीटिंग थी इन में तय कयो त हाणे कहिड़ो तरीक़ेकार जेको कजे जो मिलूं नथियूं हलनि ऐं मिल न हणनि नोटिफिकेशन न इशू थियण जे लाइ उन लाइ अमल तयारु कयो त जेकर मिलूं जो हफ़्ते में या 15 ॾींहंनि में जेकर शेड्यूल न आयो त हाई कोर्ट में पिटिशन दाख़िल थींदी। 6 तारीख़ मटियारी शुगर खे ॿारणी हुई, उन ते बि प्रेशर विझी उनखे बि जेको आहे रोकियो वियो आहे। असीं आख़िर पुछण था चाहियूं त असां ॾोह आख़िर कहिड़ो कयो जो असां इहे फसल जेके पोखिया आहिनि इहे छा असां तीली ॾींहुं साड़ लाइ त कोन पोखिया आहिनि। असांखे पंहिंजो पेटु आहे, असांखे औलाद जो पेटु आहे, हारनि जा पेट आहिनि, उन्हनि खे गुज़र सफ़र खपे। शाखनि जूं विज़िटूं थियूं आहिनि, उन में कुझु असां एरिगेशन वारनि इंजीनियरिंग वग़ैरह सां आहियूं राब्ते में आहियूं ऐं पकियूं शाखूं कुझु थियणियूं आहिनि। उन जे सिलसिले में बि असां इहे जेका मंथली गॾिजाणी हुई सार्क जी दस्तूरी जेका मंथली गॾिजाणी हुई उहा हुई। उन में असां इहे एजेंटा रखिया आहिनि त पकियूं शाखुनि जी निगरानी कई वञे त उन में मटीरियल कीअं थो लॻे, छा थो थिए। टंडियालयार में आबादगारनि पारां पंहिंजे हक़नि लाइ बुलंद कयल आवाज़ खां पोइ हुकूमत खे उन्हनि जा मसइला हल करण लाइ संजीदगी सां क़दम खणणु घुरिजे जीअं आबादगारनि खे फ़ाइदो पहुचे। कैमरामैन जॉन मोहम्मद समीजो सां गॾु नसीर नोड़ियो, सिंध टीवी न्यूज़, टंडियाला।